नाज़रीन, भिरियासिटी भरसा गोठ जलबाणी में आलमी समाजी तंजीम उम्मा वेलफेयर ट्रस्ट पारां 30 खां मथे बरसात मुतासिर खानदाननि में घरनि जी नए सिर तामीर लाइ खाननि में मजमूई तौर 90 लाख रुपयनि जा चेक विरहाइण वारी तकरीब मुनक़द कई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे राणा अब्दुल सत्तार। भिरियासिटी भरसा गोठ जलबाणी में आलमी समाजी तंजीम उम्मा वेलफेयर ट्रस्ट पारां समाजी अगवान हाजी जुल्फकार जलबाणी के सहकार से जलबाणी और भरपासे के 30 खां मथे सख्त बरसात मुतासिर खानदानन में घरन की नए सर तामीर लाइ फी खानदान 3 लाख रुपया मजमूई तौर 90 लाख रुपयन जा चेक विरहाइण वारी तकरीब मुनक़द कई वई। जैं त तकरीब जो आगाज़ तिलावत कुरान पाक और नाज शरीफ से किया वियो। तकरीब में इलाके के सियासी समाजी अगवानन उम्मा वेलफेयर ट्रस्ट के अगवानन मोहम्मद यासीन, डॉक्टर नूर अहमद जलबाणी, हाजी जुल्फकार जलबाणी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर अकरम राव, रईस अहमद खान चियाई समेत वडे अंग में इलाके के मुअज़्ज़िज़िन और बरसात मुतासिर गोठाणन शिरकत कई। इन सिलसिले में उम्मा वेलफेयर के अगवानन, सियासी समाजी अगवानन और मुतासिर गोठाणन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त मां हर कंहिंखे चवंदो जेको भी असर उसूक रखे तो अपील है कि तहां पाण भी हिन कम में अॻिते वधी करे अचो। हींअर भी कई माण्हू आहिनि जिन्हनि खे ज़रूरत आहे तव्हांजी असांजी मदद जी, तो हुननि सां अपील आहे कि अचनि। माशाअल्लाह हींअर तमामु घणो मूंखे सुकून आहे। यकीन कयो जेतिरो चवां अल्लाह जो जेतिरो चवां उहो घटि आहे। अल्हम्दुलिल्लाह ही जेके भी 30 खानदान आहिनि इंशाअल्लाह हिन खां पहिरें भई अॻिते भी जेको कमु थियो आहे इहो माशाअल्लाह ही समझो पूरो उन्हनि खे नस्लनि खे फ़ाइदो थींदो। इहो पूरो समझो घर उनखे मिलियो, ज़िंदगी उनखे मिली वई नई। तो इंशाअल्लाह बस इहा दुआ है कि इहो ख़ैर जो कम जारी रहे। गरीबन के जेके ॿुॾल हुआ ॿुॾलनि खे खयूं अथनि मथे। असीं तव्हां सां साथ आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां खां परे कोन वेंदासीं। ही माण्हू न MP आहे न MNA आहे न कंहिं गवर्नमेंट जे उहिदे ते आहे। हिन 6 महीननि खां वठी बोर्ड वारनि माण्हुनि खे ॿाहिरियनि माण्हुनि खां वठी ॾियण त ठहियो, पर पंहिंजे घर मां बि हिन अलाए छा कुझु ॾिनो आहे। बरसात खां वठी लगातार मेहनत कर रहियो आहे। खोड़ सारो NGO सां गॾु पंहिंजी तरफ़ां भी मुकम्मल माना ग़रीबनि जी मदद कर रहियो आहे। गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुया ऐं साईं जुल्फकार साहब उन्हनि खे बिल्कुलु उहा ख़ुशी उनजे चेहरनि ते आंदी आहे। बरसातुनि खां वठी हिनमहिल ताणी हाजी जुल्फकार अली जलबाणी ऐं उम्मा वेलफेयर ट्रस्ट कमु करे रहिया आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में। अॼु हिन जलबाणी ॻोठ में ही तक़रीबन 22 माण्हुनि खे 3-3 लाख रुपए चेक जी तक़सीम कई पई वञे। जेको आहे सो उन जे लाइ असां हाजी साहब ऐं उम्मा वेलफेयर ट्रस्ट वारनि जा तमाम शुक्रगुजार आहियूं। आलमी रिफाई फलाही इदारा है। इस वक्त 28 से ज़्यादा ममालिक में 32,000 शोबाजात के अंदर इंसानियत की खिदमत कर रहा है। बिला तफरीक रंगो नस्ल के मजहबियत, आसबियत, लिसानियत, कौमियत से बालातर होकर पाकिस्तान के अंदर जो फ्लड की सूरत हाल थी, तो रोज़ अव्वल से आज तक इनकी बहाली तक आबादकारी प्रोग्राम के तहत हम मैदान अमल में मौजूद और उनकी मुकम्मल बहाली तक अल्हम्दुलिल्लाह हम मौजूद रहेंगे। उम्मा वेलफेयर ट्रस्ट का ये आज़म है कि उम्मा वेलफेयर ट्रस्ट इन सैलाब मुतासिरीन के साथ उस वक्त तक इनके शाना बशाना खड़ी रहेगी जिस वक्त तक इंशाअल्लाह रहमान ये अपने पाँव पर खुद खड़े ना हो। नाजरीन, तवां गोठ जलबाणी में आयल उम्मा वेलफेयर ट्रस्ट के अगवानन, समाजी अगवानन, गोठाणन जा वीचार बुधा, जिनी जो चवण है तो इन खां अग में भी उम्मा वेलफेयर ट्रस्ट पारा जो है 30 खानदानन में फी खानदान 15,000 रुपया चेक तक़सीम किया विया आहिनि। अॼु भी इन्हनि जो चवण है तो 30 खानदानन में जो है फी खानदान 3 लाख रुपया जो है हर खानदान के जेके ॾिना पिया वञनि। ऐं इन्हनि जो इहो भी चवण है तो आइंदा भी जेके आहिनि अहिड़ियूं ख़िदमतुनि जो सिलसिलो जो है उहे जारी रखंदा। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV न्यूज़, भिरियासिटी।